वेलकम बैक नाज़रीन। हाणे गुफ्तगू कंदासीं पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में, जिते आम चूंडुनि जो जेके तयारियूं आहिनि उहे ज़ोर ऐं शोर सां जारी आहिनि। गुज़िरियल ॾींहुं मौलाना फज़लुर रहमान जेको पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट जो सरबराह आहे ऐं मियां नवाज़ शरीफ़ साहब जेको अॻूणो प्राइम मिनिस्टर बि आहे ऐं गॾोगॾु हुकुमरान जमायत नून लीग जो क़ाइदु बि आहे, इन्हनि ॿिन्ही विच में राब्तो थियो आहे ऐं इन्हनि ॿिन्ही अॻवाननि पंजाब ऐं केपी में जेके इलेक्शन्स थियण पिया वञनि उन्हनि ते ख़दशनि जो इज़हार कयो आहे। मौलाना फज़लुर रहमान एतिरे क़दुरु जो सलाह ॾिनी आहे त हुकूमत खे चूंडुनि वारे मामले ते सुप्रीम कोर्ट सां राब्तो करणु खपे, छाकाणि त पंजाब ऐं केपी में चूंडुनि बाबति अदालती हुकुम मौजूदु आहे। पर अदालती हुकुम बावजूदु केपी ऐं पंजाब में चूंडुनि वारो जेको मामिलो आहे उन ते देरि अख़्तियार कई पई वञे या सोचियो पियो वञे त कंहिं तरीक़े सां इहे इलेक्शन्स पोस्टपोन कजनि। अॻु में इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान नाणे वारी वज़ारत खे ख़त लिखी चुकी आहे त इलेक्शन्स जे लाइ फंड ॾिना वञनि। उनखां अलावा GHQ ऐं घरू वज़ारत खे बि लिखी चुकी आहे त सिक्योरिटी अहलकार ॾिना वञनि त जीअं अमन अमान जी जेका सूरत हाल आहे उहा इलेक्शन्स में यकीनी बणाई वञे। पर इलेक्शन कमीशन खे नाणे वारी वज़ारत फंड्स ॾियण खां जवाबु ॾिनो, गॾोगॾु घरू वज़ारत ऐं GHQ बि अहलकार ॾियण खां जवाबु ॾिनो। हिकु भेरो ॿीहर इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान नाणे वारी वज़ारत सां राब्तो करण जो फ़ैसिलो कयो आहे फंडनि जे हवाले सां। हाणे इन समूरी सूरत हाल बावजूदु हुकूमत पैसा ॾियण जे लाइ तयारु न आहे, सिक्योरिटी ॾियण जे लाइ तयारु न आहे। छा अहिड़ो को अञा पासो रहे थो या अहिड़ा के ग्राउंड्स आहिनि जो पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में इलेक्शन्स पोस्टपोन कया वञनि? इन समूरे मामले ते ॻाल्हाईंदासीं। कंवर दिलशाद साहब अॻूणा सेक्रेटरी आहिनि इलेक्शन कमीशन जा, असांखे ज्वाइन कयो अथनि। अस्सलाम वालेकुम कंवर साहब। सर, सबसे पहले तो हम आपके बहुत मशकूर हैं कि आपने हमें वक्त दिया। बताइएगा सर, इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट के अहकामात पर अमल दरामद के लिए रेडी है, फैसला कर चुकी है, लेकिन माजी में आपको याद होगा जब इलेक्शन कमीशन ने ख़त लिखा फंड्स के लिए तो उनको फ़ंड नहीं दिए गए और कहा गया हमारे पास फंड्स नहीं है। सिक्योरिटी फोर्स उन्होंने भी कहा कि एहलकार नहीं है। तो अब दोबारा जारी है इलेक्शन कमीशन हुकूमत से रब्ता करने के लिए। आप क्या समझते हैं, कोई ऐसी पॉसिबिलिटीज़ हैं कि इलेक्शंस पोस्टपोन हो सकें? नहीं, कोई इलेक्शन जो है वो 3 अप्रैल को पंजाब में हो जाएंगे और इलेक्शन कमीशन जो है वो 1-2 रोज में अपना शेड्यूल जारी कर देगा। कानून के मुताबिक 54 डेज से होता है, पहले वो 1-2 दिन में शेड्यूल जारी हो जाएगा। बाकी खैर पख्तूनख्वा के लिए गवर्नर खैर पख्तूनख्वा के साथ इलेक्शन कमीशन का मुलाकात होने वाली है, तो उसमें गवर्नर जो है खैर पख्तूनख्वा वो अपने सूबे की तारीख दे देंगे। तो मुमकिन है कोई 1 हफ्ते के बाद दें, 10 दिन के बाद दें, तो वहाँ भी इलेक्शन हो जाएंगे। पहले इस बार पंजाब में हो जाएंगे और इसके बाद खैबर पख्तूनख्वा में हो जाएंगे। और बाकी जहाँ तक सवाल है ये फंड के बारे में, तो फंड का कोई मसला नहीं है। जितना इलेक्शन कमीशन पाकिस्तान ने डिमांड की हुई है वो फंड उनको मिल जाएंगे। तो उसमें इसी तरह सिक्योरिटी का मामला है, वो भी इलेक्शन कमीशन ने जो सिक्योरिटी के रेंजर को कहना है तो रेंजर भी तमाम तहफ़्फ़ुज़ हासिल देने के लिए वही पहुंच जाएगा, तमाम फैसिलिटेट कर देंगे। जैसे जैसे इलेक्शन पाकिस्तान अपनी रिक्वायरमेंट बताता रहेगा उसके मुताबिक हुकूमत जो है इलेक्शन कमीशन के साथ मुकम्मल तावन करते हुए इसकी तमाम जरूरियात को पूरा कर देगी। ये सब ये बातें सियासी बातें होती हैं। इन लोगों ने महज लोगों को एक अपने होता है, अपनी पॉलिसी होती है हर पार्टी की कि इलेक्शन नहीं होंगे, इलेक्शन हो जाने हैं। और ये इस मामले में कोई ऐसी बात नहीं है। जो ही नॉमिनेशन पेपर वसूल करने की तारीख मुकर्रर हो जाएगी तो आप देख लेना कि सैकड़ों उम्मीदवार रिटर्निंग ऑफिसर के कमरे के बाहर खड़े होंगे लाइन लगाकर। इसी तरह बाद में फिर उनके खिलाफ उनके बाकायदा स्क्रूटनी होगी, जांच पड़ताल होगी, फिर जांच पड़ताल के खिलाफ जो फैसले होंगे वो भी अदालतों में जाएंगे। वो अदालतों का सब फैसले ऑटोमेटिक तय होते हुए और 30 अप्रैल आ जाएगा, इलेक्शन हो जाएगी। तो ये तो सब महज हमारे सियासतदानों ने, हमारे मीडिया पर्सन ने, हमारे बाकी लोगों ने एक महज लोगों में बेचैनी फैलाई होती है जो इलेक्शन नहीं होने। जब तारीख मुकर्रर हो गई तो इलेक्शन हो जाने हैं, तो इलेक्शन के रास्ते में कोई रुकावट नहीं है। सर, चीफ इलेक्शन कमिश्नर साहब खुद सुप्रीम कोर्ट में एडमिट कर चुके हैं कि हुकूमत फंड्स देने को तैयार नहीं है। इनके सुप्रीम कोर्ट का सर पे क्यों लगा बैठे हैं? सुप्रीम कोर्ट अपना काम चली गई, सुप्रीम कोर्ट की तरफ हो गई। सुप्रीम कोर्ट के बार बार कह रहे हैं क्या पब्लिक है? सुप्रीम कोर्ट खत्म हो गई, मामला खत्म हो गया, ऑर्डर कर दिया, पास हो गया, तारीख मुकर्रर कर दी। सुप्रीम कोर्ट बीच में क्यों लेके आते हैं आप? सर, मैं कहना ये चाह रहा हूँ सुप्रीम कोर्ट से क्या ताल्लुक है? वो तारीख मुकर्रर हो गई, सुप्रीम कोर्ट का किरदार खत्म हो गया। सर, मैं कहना ये चाह रहा हूँ कि अदालत का हुक्म है, इलेक्शन कमीशन अमल दरामद करने जा रही है। इन केस हुकूमत फंड्स नहीं देती तो इलेक्शन कमीशन के पास क्या रेमेडी है?
मैंने कहा फंड की कोई रुकावट नहीं पा रही, सुप्रीम कोर्ट का क्या, सुप्रीम कोर्ट हुकूमत फंड मिलेगा? नहीं सुप्रीम कोर्ट कौन होती है हुक्म देने वाली? सर, सुप्रीम कोर्ट ने इलेक्शंस कराने के हुक्म तो दिए हुए हैं ना सर। जब इलेक्शन कमीशन ने लेटर लिख दिया हुकूमत पैसा दे देगी, सुप्रीम कोर्ट बीच में क्यों लेके आते हैं? हर वक्त सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट, बस पे सुप्रीम कोर्ट का ऑर्डर दे दिया, पास कर दिया, खत्म होगी बात, उसको हुक्म की तामील हो गई। तो आप बाकी हर मामले में सुप्रीम कोर्ट जाते हैं, फिर कौमी असेंबली से ताले लगा दो, यह अपने घरों में सुप्रीम कोर्ट के हुक्म के मतलब है वो काम करता रहेगा। ये क्या बात यार, एक ऑर्डर पास हो गया, खत्म बात हो गई, सुप्रीम कोर्ट का रोल खत्म हो गया। अब सुप्रीम कोर्ट का रोल क्या रहेगा? सुप्रीम कोर्ट का रोल खत्म हो गया बस। जब पार्लियामेंट के मामलात सुप्रीम कोर्ट में जाएंगे और सुप्रीम कोर्ट अहकामात जारी करेंगी और उनको जब डिस्कस किया जाएगा तो उनका जिक्र तो आएगा। मैं सिर्फ ये कहना चाह रहा हूं कि अगर सुप्रीम कोर्ट के अहकामात की कंप्लायंस नहीं होती, फंड्स नहीं देते, तो इलेक्शन कमीशन का क्या रोल होगा? इलेक्शन कमीशन क्या करेगी? मैंने क्या, फंड रुकेंगे नहीं हम। आप बात इस बारे में आप मेरी बात समझ रहे हैं? सुप्रीम कोर्ट क्या कर लेंगे? सर, कंटेंट का ऑप्शन मौजूद है। फंड दिए जाए तो फंड मिल जाएगा। सुप्रीम कोर्ट बीच में कहां से आ गई भाई? सर, सुप्रीम कोर्ट क्या ताल्लुक है? सुप्रीम कोर्ट ने जजमेंट दी हुई है इस पे। कोई जजमेंट नहीं है इसके बारे में। बस 30 अप्रैल तारीख करोगे, खत्म, बस अल्लाह खैर सल्ला। कोई जजमेंट नहीं सुप्रीम कोर्ट की। चले सर, क्या होती है कमाल करते हो? जजमेंट क्या होती है? फैसला हो गया, 30 अप्रैल तारीख कर दी, सुप्रीम कोर्ट हुक्म दिया, सदर हुक्म जारी किया, इलेक्शन कमीशन सदर से मशावरत की, सदर साहब ने तारीख कर दी, शेड्यूल आ जाएगा, तारीख शुरू हो जाएगी, पैसा मिल जाएगा, फंड मिल जाएगा। हर मामले सुप्रीम कोर्ट, हर मामले सुप्रीम कोर्ट। जी नाज़रीन, यह सिचुएशन है पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा में। तो एक तरफ़ जिते इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट के फैसले ते अमल दरामद लाइ जो सिलसिलो है वो शुरू करे छॾियो आहे ऐं पंजाब तोड़े खैबर पख्तूनख्वा में पोलिंग के अमल के लिए हुकूमत से राब्ते करण जो फैसलो किया हुआ है। पर जेकर असां थोड़ो 2-2.5 हफ़्ता या 3 हफ़्ता पोइते ॾिसूं ऐं इलेक्शन कमीशन जो रोल ॾिसूं, जॾहिं इलेक्शन कमीशन हुकूमत के फंड्स लाइ ख़त लिखियो हो ऐं उन सां गॾो फोर्सिस लाइ ख़त लिखियो हो त अहलकार ॾिना वञनि, उन वक़्तु हुकूमत नाबरी वारे छॾी हुई। पर सुप्रीम कोर्ट जॾहिं जजमेंट ॾिनी आहे पंहिंजी इन सोमोटो एक्शन ते, सोमोटो नोटिस ते, पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा में इलेक्शन वारे मामले ते, उन खां पोइ हिकु भेरो ॿीहर इलेक्शन कमीशन इहो फ़ैसिलो कयो आहे त इन मामले ते हुकूमत सां राब्तो कयो वञे। हाणे ॾिसूं था त हुकूमत इन मामले ते फंड जारी करे थी या नथी थिए ऐं सुप्रीम कोर्ट जे इन फ़ैसिले ते केतिरे क़दुरु अमल दरामद थिए थो। इन मामले ते वधीक ॻाल्हाईंदासीं। सीनियर कानूनदान ज़मीर घुमरो साहब असां सां लाइन ते मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम ज़मीर साहब। वालेकुम सलाम सर, वक्त ॾियण जी तमामु घणी महिरबानी। थोड़ी देर पहिरियां कंवर दिलशाद साहब अॻूणा सेक्रेटरी आहिनि इलेक्शन कमीशन जा, असां सां गॾु लाइन ते मौजूदु हुआ। सवाल उन्हनि खां बि हिकिड़ो कयोसीं, उन जो जवाबु असांखे न मिली सघियो। साॻियो सवाल तव्हां खां था कयूं त फज़लुर रहमान ऐं मियां नवाज़ शरीफ़ साहब विच में राब्तो थियो आहे ऐं उन्हनि चूंडुनि ते ख़दशनि जो इज़हार कयो आहे। इन खां पहिरियां इलेक्शन कमीशन हुकूमत खे ख़त लिखी चुकी आहे त इलेक्शन्स जे लाइ फंड्स ॾियो ऐं सिक्योरिटी ॾियो, जंहिंखां हुकूमत जवाबु ॾेई चुकी आहे। अॼु हिकु भेरो ॿीहर इलेक्शन कमीशन फ़ैसिलो कयो आहे त फंड्स ऐं इन्हनि ॿियनि मामलनि जे लाइ हुकूमत सां राब्तो कजे। हाणे जेकॾहिं हुकूमत हिकु भेरो ॿीहर फंड नथी ॾे या कोई सिक्योरिटी जो अहिड़ो को मसइलो थिए थो ऐं चवनि था त असां अहलकार नथा ॾेई सघूं, त तव्हां छा था सम्झो त इलेक्शन कमीशन वटि कहिड़ी रेमेडी हूंदी ऐं छा भला अञा के अहिड़ा इम्कान मौजूदु आहिनि छा पंजाब या KP में इलेक्शन पोस्टपोन थियनि? मुंहिंजे ख़्याल में त इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे जे इलेक्शन कराइण ऐं पंहिंजो सुप्रीम कोर्ट जे फैसले खां पोइ इलेक्शन कमीशन एक्टिवेट कई आहे। पर पॉलिटिकल पार्टीज़ जेके गवर्नमेंट्स आहिनि उन्हनि खे रिजर्वेशन अथनि त जेको 63A में सुप्रीम कोर्ट फैसलो ॾिनो हो त मुनरफ मेंबर्स जेको आहे वोट न थींदो, उन तरफ़ जेको आहे सो जेको पंजाब गवर्नमेंट जेको आहे PDM जी ख़तमु कई वई त उन ते उनखे एतिराज़ आहिनि त हीअ जेको गवर्नमेंट जेकी ख़तमु कई वई आहे असांजी, उहा उन सुप्रीम कोर्ट जे फैसले जे रोशनी में जेको आहे ख़तमु कई वई आहे। उनजे करे जेका पंजाब जी जेका असेंबली जी रिज़ोल्यूशन आहे उहा जाइज़ कोन्हे का ऐं उनजे करे इहो जेको पॉलिटिकल मामिलो आहे उहो मूंखे लॻे थो त जेको आहे सो गवर्नमेंट को न को एक्सक्यूज़ ॻोल्हींदी त इलेक्शन जेको आहे सो गॾु कराए। उनमें सेंसस बि अची वञे थो, उनमें सिक्योरिटी बि अची वञे थी, उनमें जेको आहे फाइनेंशियल क्राइसिस बि अची वञे थो, उनमें इलाही सारा मामला अची वञनि था। अच्छा, फाइनेंशियल क्राइसिस ते आइन में छा का गुंजाइश मौजूदु आहे त पैसा न हुजण जे करे? आइन में त का फाइनेंशियल क्राइसिस ते का बि गुंजाइश न आहे मौजूदु, या इलेक्शन खे कॉन्स्टिट्यूशन जो जेको रिक्वायर्ड पीरियड आहे उन में करिणो आहे। पर बुनियादी तौर ते जेको PDM या पाकिस्तान पीपुल्स पार्टी सम्झनि था पंजाब में जेका उनजी गवर्नमेंट आई उनखे जंहिं नमूने सां ख़तमु कयो वियो
उहो जाइज़ न हो ऐं सुप्रीम कोर्ट जो जेको फ़ैसिलो हो 63A ते उनजे ख़िलाफ़ रिव्यू जेको आहे ऑलरेडी पेंडिंग आहे सुप्रीम कोर्ट में, उनते फ़ैसिलो न कयो वियो आहे ऐं उहा गवर्नमेंट जेको आहे उहा जाइज़ तौर ते हटाई न वई। जेकॾहिं जाइज़ तौर ते हटाई न वञे हा त उहा उते उन्हनि जी गवर्नमेंट हुजे ऐं पंजाब असेंबली डिज़ॉल्व न थी सघे हा ऐं पोइ KP असेंबली न थिए हा। त उन हवाले सां ई जेको आहे सो पॉलिटिकल क्राइसिस आहे। त उहे चवनि था त असांखे फोर्स कयो वियो आहे त जेको आहे तव्हां ही इलेक्शन करायो ऐं उहो फ़ैसिला जेके शुरू थिया आहिनि कोर्ट जा उहे 63A जी इंटरप्रिटेशन जेका थी आहे उन खां शुरू थिया, उनजे करे गवर्नमेंट बज़िद आहे त असीं इलेक्शन छो करायूं। अच्छा सर, इहो त हिकिड़ो थी वियो सियासी मामिलो, पर जेकॾहिं हुकूमत का अहिड़ी गुंजाइश कढी थी वठे जंहिंजी आइन में का गुंजाइश न आहे त पोइ नतीजो छा निकिरंदो? ॾिसो, आर्टिकल 254 में इहो लिखियलु आहे त जेकॾहिं को पंहिंजो आइन में टाइम मुक़ररु थियल आहे ऐं उनखां उहो टाइम वधी थो वञे त उहो जेको आहे सो कंहिं बि रीज़न जे करे रीज़न को अहिड़ो हुजे जेको साउंड लॻे ऐं छो त कोर्ट जो फ़ैसिलो बि आयल आहे त पोइ उन रीज़न जे बुनियाद ते उहो वक़्तु वधाए सघे। अच्छा सर, जेकॾहिं इलेक्शन कमीशन खे फंड नथा मिलनि, सिक्योरिटी नथी मिले त पोइ इलेक्शन कमीशन छा कंदी भला? उन वटि कहिड़ी रेमेडी बचे थी? त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान त एतिरी इंडिपेंडेंट न आहे, उहा डिपेंडेंट आहे जेको आहे पंहिंजो प्राविंशियल गवर्नमेंट ते ऐं फेडरल गवर्नमेंट ते। उहा जेकॾहिं उनखे हुतां सपोर्ट नथी मिले त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान एतिरी जेको आहे इंडिपेंडेंट कोन्हे का, छो त उनखे पंहिंजो स्टाफ बि कोन्हे को ऐं ॿियनि मुल्कनि में इलेक्शन कमीशन खे पंहिंजो स्टाफ हूंदो आहे, उहे ट्रेन कंदा आहिनि हर सॼे साल दौरान, उहे ट्रेनिंग हलंदी रहंदियूं आहिनि उन्हनि जूं। ऐं उन खां पोइ जेको आहे प्राविंशियल गवर्नमेंट जेके आहिनि उहे केयर टेकर गवर्नमेंट हूंदियूं न आहिनि, उहे रेगुलर गवर्नमेंट हूंदियूं आहिनि, उन्हनि खां जेको आहे मदद वरिती वेंदी आहे। ऐं पाकिस्तान में त केयर टेकर गवर्नमेंट आहे जंहिंजो बुनियादी कम ई इहो आहे त इलेक्शन कराए। पर सर इते त वफ़ाक़ी हुकूमत बि सिधो सो इन्वॉल्व आहे हाणे त। वफ़ाक़ी हुकूमत खे इहा ग्रीवेंस आहे अगेंस्ट दी जेको आहे पंजाब गवर्नमेंट जी जेका उनखे हटाई वई, हमज़ा शहबाज़ जी जेका गवर्नमेंट ठाही वई उनखे जीअं जंहिं नमूने सां हटायो वियो उनते जेकी ग्रीवेंस आहे फेडरल गवर्नमेंट खे, त उनखे कानूनी तरीक़े सां न हटायो वियो ऐं फ़ैसिलो वरितो वियो उन्हनि जे बुनियाद ते। फ़ैसिलो जेको ॾिनो सुप्रीम कोर्ट उन्हनि जे बुनियाद ते हटायो वियो, उन्हनि जे करे उन्हनि खे उहा ग्रीवेंस आहे ऐं उन्हनि जे करे जेको सुप्रीम कोर्ट जेको शेड्यूल ॾिनो आहे उन ते शायदि हू एग्री कोन था कनि। सर, पोइ तव्हां छा था सम्झो त पंजाब ऐं KP में चूंडूं थींदियूं या ही मामिलो वरी कंटेम्प्ट जी सूरत में सुप्रीम कोर्ट वटि वेंदो? मुंहिंजे ख़्याल में जेको माहौल आहे उन में लॻे नथो को चूंडूं थींदियूं। गवर्नमेंट सिंसियर न आहे, हालांकि पंहिंजो सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो बि आयल आहे, पर गवर्नमेंट जेको आहे इन ते रिज़र्वेशन रखे थी। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त पंहिंजो मियां नवाज़ शरीफ़ या मौलाना फज़लुर रहमान या असद ज़रदारी साहिब जेको आहे पाण में ॻाल्हियूं कयूं आहिनि या ॻाल्हियुनि जे तरफ़ वञनि था त आख़िर जेको आहे उन ते कहिड़ो लाइ अमल तयारु कजे। ऐं राना सनाला जो बि अॼु बयानु हो त जेको आहे जुलाई खां 90 ॾींहंनि जो टाइम ॾेई सघे थो। त मुंहिंजे ख़्याल में थी सघे थो त इलेक्शन्स जेको आहे गॾियल तरीक़े सां करण लाइ को हल निकिरे, पर PTI त बिज़िद आहे, उहा मुंहिंजे ख़्याल में हुनखे न मञींदी। सर, पर जेकर अदालती फ़ैसिले ते अमल नथो थिए, KP ऐं पंजाब में चूंडूं न थियनि थियूं त पाकिस्तान जेको अॻुवाटी सियासी अदम इस्तेहकाम ऐं मुआशी अदम इस्तेहकाम जो शिकार आहे, त पोइ अहिड़ी सूरत हाल में पाकिस्तान जी मुआशी सूरत हाल जो छा थींदो ऐं आम माण्हू जेको हिन वक़्तु भोॻे पियो उन्हनि जो कहिड़ो मुस्तक़बिल वञी बचे थो? ॾिसो, जेतिरो जेसिताईं इकनॉमिक क्राइसिस जो आहे उहो त फेडरल गवर्नमेंट जे हवाले सां आहे न। पंजाब ऐं KP जे इलेक्शन सां इकनॉमिक क्राइसिस जो कोई इशू न आहे। इशू आहे जेको आहे सो तव्हांजो फेडरल गवर्नमेंट जे हवाले सां, छो त इकनॉमिक टैक्सिस जेको आहे फेडरल गवर्नमेंट थी, यानी इम्पोर्ट एक्सपोर्ट खे रेगुलेट फेडरल गवर्नमेंट थी करे, या मांग जे हवाले सां जेके बि शयूं असरअंदाज़ थियनि उन्हनि में घणो फेडरल गवर्नमेंट जो रोल आहे। हाणे हू PDM जो इहो मौक़िफ़ आहे त जेको आहे पाकिस्तान जी सियासी सूरत हाल खे जेको आहे इमरान ख़ान डिस्टेबलाइज़ कयो आहे, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ज़ोरी असेंबली तोड़ी अथई, चीफ मिनिस्टर खे पावर आहे, पर हिन जे जेको आहे एडवाइस ते असेंबली तोड़ी वई आहे जेको गैर क़ानूनी अमल आहे। त उन हवाले सां जेका डिस्टेबलाइज़ेशन थी आहे पाकिस्तान में, उन में हू रिस्पॉन्सिबल सम्झनि था PTI खे। उन जे करे हू जेका पॉलिटिकल पोलराइज़ेशन थी आहे उन में जेको आहे सो इहा ॻाल्हि थी आहे त जेके पॉलिटिकल गुरियूं आहिनि उहे पोल्स अपार्ट आहिनि ऐं उहे कंहिं तरीक़े सां जेको आहे हिक ॿिए खे जेको आहे पंहिंजो हिक ॿिए सां विहण लाइ बि तयारु कोन्हनि ऐं हिक ॿिए सां जेको आहे मामला हल करण लाइ तयारु न आहिनि। सम्झो था त हिन समूरी सूरत हाल में सुप्रीम को वाइटल रोल अदा करे सघे थी हिकु भेरो ॿीहर? न, सुप्रीम कोर्ट त फ़ैसिलो ॾेई छॾियो। हाणे उन वटि जेकॾहिं कंटेम्प्ट वेंदी त पोइ हू जेको आहे सो कुझु उन ते फ़ैसिलो कंदा। बाक़ी अदरवाइज़ त जेको आहे सो सुप्रीम कोर्ट पंहिंजो फ़ैसिलो ॾेई छॾियो, पॉलिटिकल सिचुएशन ते इंटरफेयर कोन कंदी।
वो कानूनी तौर ते जेको आहे सो करे सघे थी। सर माज़ी में असां वटि इहो मौजूदु रहियो आहे, तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं इमरान ख़ान साहब ख़िलाफ़ हिन जी बेतमादी वारी रिथ मूव थी हुई ऐं उन ते वोटिंग न पई कराई वञे त सुप्रीम कोर्ट पाण मुरादो नोटिस वरितो हो ऐं उन ते उन जी जेका कंप्लाइंस आहे उहा यकीनी बणाई। हिन भेरे सुप्रीम कोर्ट आर्डर ॾेई चुकी आहे ऐं हुकूमती माण्हुनि जा बयान या जेके इतिहाद में शामिल आहिनि माण्हू उन्हनि जा बयान तव्हां सभिनी जे साम्हूं आहिनि। त आहे का अहिड़ी पॉसिबिलिटीज़ त हुकूमत जीअं ई चूंडूं वेझो अचनि ऐं अहिड़ी का सूरत हाल पैदा थी वञे ऐं हुकूमत जी नीयत ते को शक थी वञे त सुप्रीम कोर्ट नोटिस वठी वठे? अॻी सुप्रीम कोर्ट तमामु घणी तकरारी थी चुकी आहे। उहो उन में ऐं हिन में फ़र्क़ु आहे काफ़ी। उन खां पोइ जेको आहे सुप्रीम कोर्ट जा जेके ॿिया फ़ैसिला आया आहिनि या अदालतुनि जा फ़ैसिला आया आहिनि उन ते जेको आहे रिज़र्वेशन अथनि या उन ते क्रिटिसाइज़ कयो आहे फेडरल गवर्नमेंट। जेको फ़ैसिलो हुयो इमरान ख़ान जे असेंबली जे डिज़ोल्यूशन जो उन ऐं हिन इलेक्शन कराइण में फ़र्क़ु आहे। छो त इलेक्शन हिकिड़ी वॾी तमामु एक्सरसाइज़ आहे, उन में इलाही फैक्टर्स हूंदा आहिनि ऐं ऑन द फील्ड जेको आहे सो सॼी प्रोविंशियल गवर्नमेंट ऐं पंहिंजो इवन फेडरल गवर्नमेंट मोबिलाइज़ हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि जे मोबिलाइज़ेशन में जेकॾहिं का कमी आहे का कोताही आहे त उन में इलेक्शन कमीशन इहो सम्झे थी त असां इलेक्शन नथा कराए सघूं त उहो ॿियो इशू आहे, उहो तमामु वॾो इशू थी वेंदो आहे त जेकॾहिं जेको आहे प्रोविंशियल गवर्नमेंट या फेडरल गवर्नमेंट उनखे रिक्वायर्ड फंड्स नथा ॾियनि, सिक्योरिटी जी सूरत हालत ख़राबु आहे, उन में पोइ इलेक्शन कमीशन मजबूर थी वेंदी आहे त जेको आहे सो उहा वधि में वधि इहो करे सघंदी त उहो सुप्रीम कोर्ट सां रुजू कंदा त फैसले खे इम्प्लीमेंट कयो वञे। ठीकु आहे ज़मीर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। ज़मीर घुमरो साहब सीनियर कानूनदान आहिनि, असां सां राब्ते में हुया। पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में जेका चूंडुनि जी सूरत हाल आहे ऐं इम्कानी तौर ते इहो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे त ॿिन्ही सूबनि में आम चूंडूं मुमकिन आहे त अदालती हुकुम बावजूदि न थियनि ऐं हुकूमत को अहिड़ी का गुंजाइश कढी वठे जो इन्हनि ॿिन्ही सूबनि में इलेक्शन्स जेके आहिनि उहे या मुलतवी थी वञनि या वरी 2-3 महीना अॻिते टिपाए क़ौमी असेंबली जे चूंडुनि सां गॾु इन्हनि ॿिन्ही सूबनि जी इलेक्शन्स बि कराई वञनि, यानी कि ओवरऑल आम चूंडूं चइनी सूबनि ऐं फेडरल में जेके थियनि उहे गॾु थियनि। प्रोग्राम जे वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पियो अचे, मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।